बानी चवण लगी शहजादी के शहजादी के ते एतबार भी कबो आ। बानी वो वरी कीअं चे हिकिड़ो हो ग़रीब। साईं मुंहिंजा जे तव्हांखे हिन जी कहाणीअ जूं पोयूं किश्तियूं न आहिनि मिलियूं त हिन ई वीडियो में मां हिन जूं लिंकूं रखां थो। सो लाज़मी कहाणी ॿुधिजो सॼी, तव्हांखे मज़ो ईंदो। सो ग़रीब शख़्स हुयो, सो रोज़ीअ जे ख़्याल सां काॾे रवानो थी पियो। घर जो गुज़र सफ़र जो ॾुखियो थी वियो त पोइ हिन चयो त भला काथे वञी रोज़ी कयां, 5 रुपया आणींदुमि तॾहिं त खाईंदासीं, न त वेठे त शींहं बि बुख मरी आहे। हीउ हलंदो होकारींदो वञे पियो, हलंदो होकारींदो वञे पियो। अची हिकिड़े बाग़ में हिन खे थकु पटण जे लाइ वेही रहियो। हिकिड़ो बाग़ हुयो ॾिठईं, उन वण हेठां वेही रहियो त मन साह पटियां त पोइ अॻिते वञां। 2-3 मिंटनि खां पोइ हिन खे निंड वठी वई। उन बाग़ जो मालिक आयो, ॾिठईं त भला हमरा सुतो पियो आहे, पर अलाए कहिड़े हिसाब सां सुतो पियो आहे, केरु आहे, अलाए मुंहिंजा वण मां मेवा पटींदो, अलाए कंहिं ॿिए कम सां आयो आहे, वञा त पुछा त कयांसि। सो मालिक आयो, अची हिन खे उथारियईं, ग़रीब शख़्स खे उथारियईं त ग़रीब शख़्स उथियो। मालिक ॾिठईं हमरा खे, हमरा पुछा के ॾे हवाल भला, हिते अची सुम्ही पियो आहे, केरु आहे, कहीं किथां आयो आहे, छा मसइलो आहे तोसां जो हिते अची सुम्ही पियो आहे मुंहिंजे बाग़ में। चईं यार मां ग़रीब शख़्स आहियां, सो रोज़ीअ जे ख़्याल सां निकितो आहियां, सो अॻिते वञा थो पियो, मन काथे रोज़ी मिली त उहा कंदुमि। हिते थकु पटियुमि, ॾिठुमि वण तुंहिंजा भला सावल लॻी पई ऐं सेक ॿेक हुयो, थधिकार हुयो, त मां थकु पटण लाइ वेही रहियमि। हिन चयो जेकॾहिं तूं मज़दूरी सच में कंदे? चई हा। चई मज़दूरी जे सच में कंदे त पोइ अॻिते काॾे थो वञे, हीउ मुंहिंजो बाग़ आहे, सो हिन जी तूं उन वांगुरु मालिकी कर त मां तोखे मज़दूरी ॾींदुमि, जेकी महिनत थी सघे, पाणी वग़ैरह जेको कुझु आहे हिन जो कमुकारु। ग़रीब शख़्स चयो त मूंखे उअं बि मज़दूरी मिले, अॻिते वञण लाइ मुंहिंजी ज़रूरत बि उअं ई कोन्हे, जे तूं ई मज़दूरीअ ते बीहारींदो सही आहे, पोइ मां मज़दूरीअ ते बीहंदुमि। हिन साईं उन हमरा चयोसि हिन खे, साईं मज़दूरी मुंहिंजी कर। हाणे जीअं मज़दूर बीहारियो, उहो सेठ हाणे जेको बीहारींदो, मज़दूर बीहारींदो सेठ चयो न मतिलबु। त पोइ हाणे सेठ हिन खे चयो त बसि हाणे कमुकारु तुंहिंजे मथां आहे, पोइ मज़दूरी मां ॾींदोमांइ। त हिन अचे उन बाग़ जी मालिकी कई, जेको हिन को कमु पुॼे पियो, पाणी वग़ैरह जेको कुझु हो, पर ही महिनती भलो मर्दो, सफ़ा महिनती। सो हिन खे मालिक उन जेके सेठ खे पसंदि अची वियो। पोइ 6 महीना खनि हिन लाॻीता उते कमाया। पोइ हिकिड़ो उन जो ॻोठ जो उतां गुज़र थियो, हमरा आया, हे हिक ॿिए खे सुञातो, पाण में मिलिया। चई ॾे हवाल तूं हिते कीअं? चई यार ते ही मां बाग़ ते मज़दूर बीठो आहियां, सो ही सेठ मुंहिंजो बाग़ आहे। चई तूं ॾे हाल हाल। चई यार मां बि वियो हुउमि रोज़ी करे, हाणे मोटियो वञा थो पियो घर। चई यार तूं घर त वञे थो, पर अलाए घर ॾे बि मुंहिंजे ॾे अलाए छा आहे, अलाए कीअं मसइलो आहे, सौदो बि आहे, सामान बि आहे, अलाए कोन। हाणे मां हिकिड़ो कमु थो कयां, सेठ खां तोखे 2-3 रुपया वठी थो ॾियां, सो मुंहिंजे घर ॾींदे? चई हा ज़रूरु भाउ, वञा थो उअं बि घर तो, तुंहिंजो घर ऐं मुंहिंजो गॾियो पियो आहे, सो मां ॾींदुमि। हे वियो सेठ ॾे, ग़रीब शख़्स। चई सेठ मुंहिंजो ही माइटु आयो आहे, सो हेॾो कमुकारु तो मोटियो आहे, सो हाणे ॻोठु वेंदो, सो 6 महीना तो वटि मां कमु कयो आहे, कुझु 2-3 रुपया ॾे भला, मां त तो वटि हाणे कमु कयां थो, हिन खे ॾियां 5 रुपया, माना घर ॾे को सौदो सूदो वठनि। सेठ जो जी सा ॾियूं था भाउ। सेठ वियो, वञी मेवा बाग़ मां पटे हिकिड़ो मेवो अची ॾिनईंसि। हाणे ग़रीब शख़्स खे चयो हाणे 6 महीना हिते लोड़ियो अथमि, सो पैसा त कोन ॾिनई, पर ॾिनई बि हिकिड़ो मेवो, सो बि हिकिड़ो। हिन ग़रीब शख़्स खे दिलि में थी, पर हिन ग़रीब खे चयो भला हाणे अला मालिक आहे, सेठ ॾिनो जेको ॾिनो इहो आहे, बसि खंदे आहे। सो वरी हिन बिस्मिल्लाह करे खयूं। सही न ग़रीब शख़्स ॾिनो पंहिंजे माइट खे, जेको दोस्त होॾो ॻोठ जी ॻोठ जो हुयुसि, सो उहो खणी रवानो थी पियो। हेसि वरी पंहिंजे कमुकार में शुरू थी वियो। पोइ हाणे ॻोठ ई जेको हुयो, सो पंधु सुठो को 15 ॾींहंनि में वञी हिन जे ॻोठु पुॻो या महीने में ॻोठु पुॻो। वञी घरवारीअ खे हिन जो न्यापो बि ॾिनई ऐं उहो मेवो बि ॾिनई, चई तुंहिंजे मुड़ुसु मेवो खणायो अथई, सो फलाणे काथे मुल्क में बीठो आहे वञी मज़ूर, सो हाली त मेवो खणायो अथई, पोइ जेका ॾींहं उते कमु कयईं। हिन जी घरवारी वॾी चालाक ऐं होशियारु हुई, हिन खे मेवो मिलियो। पोइ हिन अहिड़ो कमु कयो, मेवो अधु मां कटियईं, अधु हिन टुआला में वेड़े लिकाए छॾियो, बाक़ी अधु जेको हुयो सो पंहिंजे बचनि खे कपे खारायईं।
बच्चन के कपे खाराई। उन जो बिज हुयो हिन माई खयो त हिनखे बिज वो अजीब क़िस्म जो लॻो हिनखे। माई हुन दिमाग़ कई होशियार वारी, हिन चयो हिन बिज में कुझु न कुझु आहे चकर, ही बिज मां शहर खणी वञा कंहिं वॾेरे बाज़ार त ॾेखारियां त हिन बिज भला छा मसइलो आहे हिन बिज जो। सो हीअ हिकिड़ी सेठ ॾे खणी वई ग़रीब शख़्स जी घर वारे बिज। सो सेठ ॾिठो बणा बिज त हीअ वॾो क़ीमती आहे। पोइ माईअ खे चयईं त हिन मां 3 बिज जा कणा खणाए थोए, 3 तूं हमरा वठी आ, सो मां खज़ाने जो दर खोलींदुमि। पोइ उहे पंहिंजे हिसाब सां दुनिया ढोइन शाम ताणी सुबुह खां वठी। सो इन्हनि जी क़ीमत मां इहा ई ॾेई सघंदुमि, वधीक न ॾेई सघंदुमि। ॿियो भले तूं बिज रख, हिन ॿिए जी क़ीमत मूं वटि कोन्हे, बाक़ी 3 बिज कणा मां खणाए थो। माई वई वञी 2-3 हमरा हथ कयईं नवां जवान। सही हिननि खे चयईं मुंहिंजी हीअ खज़ानो खुलियो आहे, तव्हां ढोए ॾियो, पोइ आख़िरी भरी भला तव्हां खणी वञिजो। सही हिन माईअ खे टोटल हिन खज़ानो हणी दड़ो करे छॾियो। हिकिड़े ॾींहं में 3 मज़दूर हलिया, हिनखे कुरड़ी गंज थी वियो। ग़रीब शख़्स जी माईअ वॾो कमु करे जो पैसो हिन ते जाम अची वियो। पोइ वरी भाइरनि न्यापो खणे त अदा हाणे मूं वटि पैसो अची वियो आहे, जाम गंज थी वियो आहे, खामखा पंहिंजी ज़िंदगी ॾुखी गुज़ारियां, घर सुरीलो कोन्हे को, सो मूंखे घर ठाराए ॾियो। पैसो जाम आहे, भले ई मरल आहे त जां अहिड़ो घर ठाराए ॾियो, VIP कमरा न हिसाब सां भलो सफ़ा VIP। सो हिननि भाइरनि खे पैसा ॾिनई, हिननि जे हथ ते कमु चालू माईअ कयो। सही माईअ खणी 5 बिल्टूं घर बर ठाराए, सफ़ा VIP अहिड़ा पलंग, सफ़ा VIP घर अहिड़ो कराए, बच्चा ॿार सुकून सां लटा कपिड़ा 4 जेको सामान पंहिंजे हिसाब सां हुयो, सुठो सुठो मतिलबु अमीराणो घर थी बीह रहियो वे, मतिलबु इलाइक़े में थी वियो। ग़रीब शख़्स हुते 2-6 महीना ये पूरा कया, 12 महीना हिन ग़रीब शख़्स खे उन वक़्तु रोज़ियत थी आहे कंदे। हाणे हिनखे ग़रीब शख़्स खे बचनि ॿारनि जी सिक बि सतायो त वरी जेकर काश वॾेरे खां हाणे इजाज़त वठां, खोड़ ॾींहं थिया आहिनि, 12 महीना थिया आहिनि हिते कमायो त मूं बचड़नि जी सिक लॻई आहे। हाणे अलाए छा हाल आहे पोइ हिते कीअं ख़बर पई। एतिरा ॾींहं रही तव्हां पाण ई सोचो त 12 महीना जेको बचनि खां अलॻि हूंदो त ज़रूरु त उन मथां छा गुज़रंदी हूंदी। सो हे ग़रीब शख़्स वरी साॻे सेठ ॾे वियो। सेठ खे चयईं सो इहो मुंहिंजो हिसाबु कयो, मां 12 महीना तव्हां वटि कमायो आहे, सो जेको बि थिए मूंखे ॾियो, मूंखे पंहिंजे बचनि ॿारनि जी सिक लॻी आहे, सो मां वेंदुमि। सेठ चयो इहा त भली ॻाल्हि आहे, मां हिन कम ते नाराज़ बि न आहियां, पर तुंहिंजो वॾो मूं ते थोरो आहे, मां तुंहिंजो लाहे न सघंदुमि। हीउ बाग़ जेको आहे त मां साओ न करे सघां, पर हीअ तुंहिंजी महिनत आहे, तुंहिंजी महिनत जे अज़मत थी ही मां बाग़ साओ कयो आहे। हिनमहिल मूंखे कंहिं शइ जी कमी न आहे, न तोखे को ॾुख ॾींदुमि। हाणे इहो फलाणो जेको वणु आहे इन मां मेवो पटे आहे। हे ग़रीब शख़्स वियो पंहिंजे हिसाब सां पको मेवो ॾिसी हिन पटियो। हिन चयो अञा कचो आहे, पर अञा पको ॿियो हुयो। पोइ वरी हिन चयो भला जेको बि आहे इहो ई आहे, सो सही आहे, तूं पंहिंजे हिसाब सां पटियो आहे त मतिलबु पको ई निकिरे। हिन ग़रीब शख़्स चयो त बसि इहो मेवो ई तोखे खणी वञ। ग़रीब शख़्स खे चई हाणे ग़रीब शख़्स चयो मेवो वग़ैरह न, मेवो हाणे थो ॾे, 12 महीना कमु कयो अथमि। यार सेठ जी ख़बर ई कोन्हे पई हाणे कीअं मसइलो थिए। हिन बिस्मिल्लाह करे खयूं, बाक़ी सेठ सां हाणे छा ॻाल्हाए साईं, जेको राज़ ख़ुशी सां मेवो पियो ॾिए थो उन छा चवे। साईं ग़रीब शख़्स खे रवानो थियो तो, ॿ विखूं 3 अॻिते भरे, वरी सेठ सॾु कयो त हेॾे हेॾे, वरी सेठ ॾे मोटी आयो। सेठ ग़रीब शख़्स खे चयो 3 ॻाल्हियुनि जो मुंहिंजो ॿुध, 3 ॻाल्हियुनि ते गौर करे ॿुधजांइ ऐं यादि रखजांइ, जेकी ॻाल्हियूं चवां थो इहे सफ़ा ज़हन में रखजांइ। इहे सही आहे ॿुधाए। सेठ चयुसि मुसाफ़िरीअ में दग में सोचे सम्झी वफ़ादार यार कजांइ, ऐं शेरे माण्हूअ जे घर राति न रहिजांइ, ऐं पराई ॿुध ते पंहिंजो अकुलु न विञाइजांइ। हिनखे इहे 3 ॻाल्हियूं करे चयईं तूं वञ। हे ग़रीब शख़्स अञा अधु पंधु बि न हलियो, 2-3 विखूं खईं त वरी हिन सेठ सॾु कयुसि हेॾे हेॾे। चई छा चयो माए, ॻाल्हि यादि अथई मुंहिंजी? चई हा। चई ॿुधाए। चई मुसाफ़िरीअ में दग विंदे ते वञे त सोचे सम्झी यार कजांइ त वफ़ादार कजांइ, ऐं शेरे माण्हूअ जे घर राति न रहिजांइ,
ऐं पराई ॿुध ते पंहिंजो अकुल न विञाइजांइ। चई सही आहे सेठ, इहो सेठ जो इहो यादि रखजांइ लफ़्ज़, मतां विसारे। हिन जो सही आहे साईं। कुझु उतां निकितो, कुझु विखूं अॻिते हलियो, हिनखे दग में हिकिड़ो हमराह मिली वियो। हमराह पुछा कयो त काॾे? चई यार मां त हीअं वञा थो उतरे पासे ॾे। चई यार मां बि अॻिते मुंहिंजो ॿेॾां ई घर आहे, सो मां बि हेॾे थो हलां, तो हलूं था ॿई के तरीक़े न भला। हिन ग़रीब शख़्स सां हीउ गॾिजी पियो। सेठ जी हिनखे ॻाल्हि यादि अची वई, यार जे सफ़र में को माण्हू मिले त सोची सम्झी हुन सां हलिजांइ। हिन चयो भला बि हिनखे आज़माया। हे ग़रीब शख़्स वञी झंग जो ख़्यालु करे, जीअं दोस्त खे चईंदो मां झंग जो ख़्यालु करण थो वञा। सो हीउ झंग जे ख़्याल मींहं में वञी कंहिं कुंड में वेही रहियो। हिनखे झंग जो ख़्यालु करिणो ई कोन। हू ग़रीब शख़्स जेको हुयो ॿियो दोस्त, उहो ॿ विखूं अॻिते हली वरी बीह रहियो कि हाणे संगती गॾियो आहे, उअं ई पुॼी त वेंदुसि मां बीह त हो बि, पर कीअं छॾियां जोड़। सो ही बि बीह रहियो उते हिन इंतज़ार में। हिन से अधु कलाकु पूरो हिन जो इंतज़ारु कयो। ॾिठे यार हीउ यार वफ़ादार आहे, सो अञा ताईं मुंहिंजी इंतज़ार में बीठो आहे, घर न वियो। वरी ग़रीब शख़्स उथी अची वरी यार सां मिलियो। उन सां हलंदा 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 केतिरी कयनि पिए, पोइ हुन हमराह जो घर अची वियो। जंहिंजो ॿी हमराह जंहिंखे आज़मायूं उनजो घर अची वियो। उन चयो हीउ मुंहिंजो घरु आहे, हल हाणे बुख लॻी थिए त बुख पाणी साणी पी, थकु पट त पोइ अॻिते वधी वञु। यार चई सची थो बुख लॻी आहे ॾाढी, सो हलां थो। पोइ हीअ ऐं ॿई दोस्त जेको सफ़र में कयईं, इहो पंहिंजे घर वठी हिनखे मानी सानी खाराए पाणी साणी पीआरे ॿई हिक ॿिए सां मोकिलाए वरी हीउ ग़रीब शख़्स रवानो थी पियो। हलंदो होकारींदो अचे, हलंदो होकारींदो अचे। हिनखे दग ते हिकु राति पइजी वई। उन ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो घरु हुयो, सो हिनखे घर वारा करे सॾु कयो। सो घर धणी निकिरी आयो। सो घर धणी अचेसि भाउ, घर धणी निकिरी आयो त घर धणी अचेसि भाउ केरु आहे? चई मां मुसाफ़िर आहियां, सो मानी बि टुकुर खाईंदुमि ऐं राति बि रहंदुमि। हिन चयो यार इहो भली आहे तूं, मुसाफ़िर आहे को मसइलो न आहे, उतां का मूंखे कोन्हे का, बाक़ी घर ॾे तूं हली अचु। मुंहिंजो बि यार पाणीअ ते वारो आहे, सो मां पाणीअ ते वेंदुसि। मां चयुमि घर अकेलो कीअं छॾियां, भलो करे तूं आहे, भाई मुस्लमान भाइर आहियूं। सो हाणे मुंहिंजो घर जी वात बिरात सॼी तूं कजांइ, राति बि हिते तूं रहे थो उअं बि मानी सानी बच खा। हिन ग़रीब शख़्स वियो अंदरि, हिनखे वठी ग़रीब शख़्स खे हुन घर धणीअ घर वारी खे चई महिमान आयो त हिन महिमान जी पारत ते मानी टुकुर खाराए त मुंहिंजी पाणीअ जो टाइम थी वियो, मां हलाए थो। हाणे से घर धणी निकितो हलियो वियो। हाणे हीउ ग़रीब शख़्स ऐं हुनजी घरवारी रहिया। सो हिनखे हथ मुंहुं धोराए घर वारी हुनजी मानी ॾिनो। मानी ॾिनी ऐं खाई जंहिं महिल बीठो तंहिं महिल पाणी घुरियईं, त पाणी घुरे ऐं खूह खणी आयसि। हिन मथे कंधु करे ॾिठो त भणा माई शेरी। चई मार भणा सेठ त झलियो, मूंखे त शेरे माण्हूअ जे घर राति न रहिजांइ, हीअ त रन शेरी आहे। चई हाणे छा थिए, जे हितां मां पारत हो करे वियो आहे, उनजी पारत खे पाणी नथो ॾियां, हितां निकिरी थो वञा त वरी बि ॾोही थो थियां, कीअं मसइलो थिए। ज़बान कई आहे हुन सां, हाणे हीउ मुंझी पियो हिन ॻाल्हि में। मुंझी जो पियो त हाणे सोचे पियो वेठो हिन ॻाल्हि ते, हाणे कुझु न थींदो। चई हल बिस्मिल्लाह थो कयां। से हाणे हिनखे निंड बि फिटी वई बराल। ॾिठे त भणा शेरे माण्हूअ जे घर राति रहियल आहियां, अला पनाह जे, अरे छा त थींदो। हिनखे सुकून न पियो अचे सॼी राति। थोरी राति जे गुज़री 10 के 11 थिया त ॿाहिरां सॾु थियो, खड़को थियो, बराल जा सॾु थियो त रन औरत सॾु चयुसि घर में केरी कोन्हे, तूं हलियो आहे। को आयो हमराह, ॾिठईं त भला हीउ जो सुतो पियो आहे। चई हीउ आहे को महिमान आहे, ॿाहिरियों आयो आहे, न तोखे सुञाणे न मूंखे सुञाणे, छॾ महिमान खे, इहो महिमान आहे। बाबा हू घर धणी जे जेके घरवारी असांजी ॿियो ॿाहिरियों महिमान जेको हमराह आयो, उहो अची सुम्ही पियो। हिन चयो त भला हाणे त वॾो कमु थी वियो, हाणे त हीउ आशिक़ बशिक़ महबूबा ॿई हुया पाण में चटो शुरू थी वियो। हीउ ग़रीब शख़्स वेठो हाणे ॾिसे थो पियो अखियूं पटियूं। थोरी देरि खां पोइ हुन माईअ जो ॿारु रुनो। सो माई वई कावड़ में वञी ॿार खे मारे आई, घोटो ॾेई आई। इहो ग़रीब शख़्स सॼो लका ॾिठो पिए त जीअं त भणा हल हीउ त वॾो कमु थी वियो, हाणे त मां पहिरियों ई भला सेठ जे चवण ते जा रहा न निकिरी वञा, हाणे त रन ॿार मारे छॾियो। इहा यार उन जेके ख़बर पइजी वई। हू जो यार कावड़ में उथियुसि, रन खे 2 3 4 चमाटूं हयूं।
ऐं हंध मां उथियूं कावड़ में निकितो हलियो वियो। हाणे साईं रन वरी ड्रामो खणी शुरू कयो। ॿार बि मरियो, यार बि वियो हलियो त पोइ रन जी रड़ियूं करण लॻी राति जो। रड़ियूं जो कयूं सॼो ॻोठु अॼु गॾु थियो। हीअ असांजी ग़रीब शख़्स ते बी वई त जेको राति रहियलो चयईं त हिन मूंसां ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई आहे, हीअ मुंहिंजा लटा फाटा न मुंहिंजो ॿार बि मारियो अथई। हिन ग़रीब शख़्स खे जेको बि आवाम ॻोठ जो हुयो अची कुटणु चालू कयईंसि। ग़रीब शख़्स खे चवंदो भाउ मूंखे कुटियो न, पर पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। पोइ यार हिकिड़ो को हुन मूं सियाणो हिन चयो भला हिन जी हवाल त ॿुधो न, भला कुटियूंसि पोइ था। कुझु धक हिन खे हणी आहे कावड़ में। सो हिन चयो भाउ हाणे मां हीअं ग़रीब शख़्स आयो हुउमि, सो अलॻि मूंखे फिटी करियो, पाणीअ जो वारो हुयो। सो हीअं अहिड़े आरे पारे हमरा हिकिड़ो आयो अचे रन सां सुम्ही पियो। सो हाणे हिन खे ॻाल्हि जंहिंमहिल कयईं, हिननि चयो त वाक़ई यार ही ग़रीब शख़्स ॾोही आहे न आहे। सो ॾोही त को ॿियो आहे, असांखे ख़बर बि पवंदी आहे, असां ॿ टे चकर शक मौजूद ॾिठो बि आहे। इहो हुन हमरा खां सवाइ ॿियो केरु न हूंदो। सो इन ई आयो हूंदो वाक़ई बि। सो हिन ग़रीब शख़्स खे हथ कढनि हिन त उन महिल राति जा अञा 4 ई पिया वञनि। हिन खणी रवानो थी पियो वीचारो। गंढड़ी उहा साॻ जेको मेवो सेठिन उहो बि खणी रवानो थी पियो साईं। हाणे साईं हलंदो होकार न वञे पियो, हलंदो होकार न वञे पियो। हिन खे ॾींहुं गुज़री वियो। वञी शाम ते ही वेझो ई थियो ॻोठ जे। हिकिड़ो हमरा हिन खे गॾियो। सो हमरा खां पुछा कीअं ॾे हवाल पिया मुंहिंजे घर जो। चई भई तूं किथे हूंदो आहे? चई यार मां फलाणे मुल्क कमाइण वियो हुउमि। चई तूं कमाइण में? चई यार तूं कमाइण में? तूं हाणे हेॾो माईअ त वॾो कमु कयो आहे। सो वॾियूं बिल्डिंगूं ठाराए छॾियूं अथई, वॾा घर ठाराए छॾी अथई। पोइ फलाणे बादशाह जे पुट त हिन ते आशिक़। सो सॼो ख़र्चु उन कयो आहे। सो वॾी जॻह ठाराए ॾिनी अथईंसि। सो उन सां खरियल आहे तुंहिंजी घर वारी, तोखे ख़बर न आहे? चई यार मूंखे ख़बर त न आहे। साईं चई तोखे ख़बर न आहे त भाऊ पोइ त घर वञजांइ बि न साईं। हिन ग़रीब शख़्स खे हिन ॻाल्हि कई। हिन ग़रीब शख़्स सोचियो कोन पहिरियों त हाणे यार मुआरे ज़ाल अहिड़ो कमु कयो, मारे छॾियो रन साईं। ईअं सफ़ा मां इतबार कयो केॾो, सो वॾो ज़ुल्म करे मूंसां। हिन चयो हाणे घर काॾे वञा? उन ई शहर में पंहिंजे में पाड़ेसरी हिकिड़ो दोस्त हुयुसि। सो ही उन जे घर हलियो वियो सिधो सो। दर खड़काई, दोस्त निकिरी आयो। दोस्त खे ॾिठो त ॾाढो ख़ुशि थिया, भाकुरे पइजी विया, हेॾो होॾो अची घर वठी विया। त हिन खे मानी लंगर पाणी जेको कुझु हुनखे खाराए पीआरे हिन को हाल अहिवाल वरितई। कि यार सालनि खां पोइ मुंहुं ॾेखारियो अथई, काथे वई काॾे वई, इहो यको तला दीदार ई महांगा करे छॾिया आहे। हिन चयो यार वियो में ॾे ॿाहिरि मुल्क कमाइण, सो मुंहिंजे घर जो ॾे हाल अहिवाल। चई यार तुंहिंजे घर वारीअ सच में वॾो कमु कयो आहे, वॾो बिल्डिंगियूं घर ठाराए छॾिया अथई, वॾो कमु करे छॾियो अथई। असां पाण हैरत में आहियूं त इन एतिरो पैसो आंदो काॾूं। यार ख़बर कोन थी पए, बाक़ी वॾो कमु तुंहिंजी घरवारी कयो आहे। उन बि दोस्त हवाल कयुसि। सो हिननि केचरी करे पंहिंजे हिसाब सां हिन खे ॻोठ जे धणीअ चयुसि त मां ॻोठु वञा या न? ॻोठ धणी हिन पुछा कई। चयो तुंहिंजी मर्ज़ी आहे, असां कुझु बि नथा चई सघूं, वञे न वञे। बाक़ी अॼु राति मां न छॾींदोमांइ, तूं मोॾे आयो आहे सो सुम्ह। हिन खे हंधि पथारे सुम्हारे फिटी कयईं। अधु राति गुज़री। हिन खे ग़रीब शख़्स खे निंड ई न पई अचे, वहम वठी वियो। हिन अधु राति जो उथी ऐं पंहिंजे घर तरफ़ वियो आहे। वञी पंहिंजे दरवाज़ो हिन खां पुछा कयईं। उन वञी दरवाज़ो बीह हिन खड़कायो दर। साईं हाणे माई आवाज़ ॾिनो केरु? चई त मां फलाणे वज़ीर जो पुटु, फलाणे बादशाह जो पुटु। चई हेॾे छो आयो आहे, कहिड़ो कमु आहे, मर्द कोन्हे को? चई दरुल्ला चरी तुंहिंजे करे आयो आहियां। चई मुंहिंजे करे? चई त हा तुंहिंजो दीदार कयो आहे, 3 रोज़ सुर में हूंदी आहे, अॼु तोखे छा थियो आहे? हिन चयो केरु आहे तूं, काॾों आहीं, छा मथो ॻाल्हाए, ॿियो घर त तूं भुलियो आहे? चयसि न न ही घर आहे, मूंखे ख़बर आहे, मां अचण वारो आहियां डेली। सो मूंसां नाटक न कर, अॼु दरवाज़ो लाहे। हिन सां माईअ ॾाढो हिनखे नांगू चयईंसि। माईअ चयो जे नथो मुड़े त मुंहिंजा कुता त अहिड़ा छिता जे उन्हनि मूं हथ कढी मां हिते बूटी बूटी करे छॾींदई, भली तूं मूंखे ॿधाए वञजाए। हिनखे माईअ थुकरंद कई ॾाढी। सो ही वरी वापसि मोटी जी जाइ पर न कुता न छोड़े अचे घर सुम्ही पियो। हाणे घर सुम्ही पियो, ख़ैर सां थी सुबुह हिन यार खां मोकिलाए घर तरफ़ आयो।
घर तरफ़ जंहिंमहिल आयो त खड़काईं दर माईअ पुछा के त केरु चई मां फलाणो। दरवाज़ो लाहियो अंदरि वियो त माई मुड़ुस खे ॾिठो त एॾी ख़ुशि थी जीअं गुलाब जो गुल टिड़ंदो आहे ईअं टिड़ी पई। अची भाकुर पइजी विया, ॾाढा हाल हलाल वेही मुड़ुस जे हथ पेर धोराए मानी हिन लाइ खणी आई। पर मुड़ुस रुॻो घर में अखियूं जे हेॾे ॾिसे पियो पर मानी हिन खे वणे ई न पई। घर वारे चयोसि मानी खा दिलि, को मसइलो ई न आहे, पोइ भला ही पंहिंजो घर ते पोइ ॾिसजांइ पियो, अलाए काथों आयो आहे, बुख ते अलाए कीअं आहे। हिन जी माई ख़िदमत में बीठी हुजे पर हिन खे वहम हुजे छितो, हेॾे ॾिसे वरी हेॾे ॾिसे, मानी जो गिरो ई न विझे, वरी चवे दिलि खा, वरी हा करे पर खाए न। घर वारे हिन जी अहिड़ो कमु कयो, जेको बि हुनजो ताम हुयो उन मां थोरो थोरो करे पाण खाधई चई मतां तूं चवीं त मुंहिंजे घर वारे मूंखे ज़हर ॾे मतां मारण जी कोशिशि करे, इहो कॾहिं बि मूं ते न वहम आण, पोइ छाजे करे नथो तूं मानी खाए। चई हीउ सभु तूं ॾिसे थो जेको इन करे तूं वाइड़ो न थी, मानी खां वधीक मां हवालु ॾींदीमांइ। हिन खे मानी हले कोन पई। हिन माई सियाणी हुई, माई चयो हिन खे वहम आहे। माई साईं वई, माई वञी मेवो खणी आई, उहो साॻो जेको अधु हुन टुवाल में रखियो, अधु पुटनि खे खाराए छॾियईं। अधु खणी अची मुड़ुस जे अॻियां रखी, चई हीउ मेवो सुञाणे थो? चई त हा। चई इहो तूं फलाणे जे हथां फलाणे वार ते खणायो? हा इहो मेवो मूं खणायो। चई जे हे मेवो तूं खणायो आहे त हीअ जेकी बि दौलत ॾिसे थो इहा हक़ हिलाल जी आहे, तूं मानी खा। हिन खे सम्झ में ॻाल्हि पोइ आई त यार मेवो बि निकितो आहे, वरी हिन पोइ मानी खाधी। पोइ हिन खां हाल हवाल वरितई। चई हीउ जेको तूं मेवो ॾिनो आहे न, हिन मेवे जो ॿिज जेको आहे एतिरो क़ीमती आहे, हिन जा 3 ॿिज जा दाणा खपा, हीअ सॼी मां दौलत गॾु कई, हीअ सॼा मिलजुंग घर ठाराया अथमि, हे ॿिज में हिन में एतिरो क़ीमती आहे। हिन खे सॼो मुड़ुस खे हाल अहिवाल तिर पितर कई, मुड़ुस जो साह साह में पियो। वॾो पोइ ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो त बेअंदाज़, त काका आहे ते ख़ुशि थियो साईं। वॾो उन शहर में हिन जी पहिरें नंबर ते घर आहे, सो हिन दुकान रन ठाराए छॾिया, हिन जो पैसो पैसे खे थो कमाए पियो, हिन महिल अमीर लॻो पियो आहे, सुकून आहे सुतो पियो आहे। राणी इहो त एतबार हुन कंदे त तो कॾहिं बि नुक़सान में न वेंदीअ। एतबार हुन कयो त हू अमीर थी वियो। राणी तूं ख़लीफ़े खे ईअं न सम्झ, ख़लीफ़ो अहिड़ो न आहे, तूं ख़लीफ़े ते कुझु एतबार बि कर। हिन चयो त हा बानी, ख़लीफ़े ते मुंहिंजो एतबार कोन्हे को, तो ते मुंहिंजो एतबार आहे। अगरि तुंहिंजे चवण ते मां हलंदीमांसि ऐं जे ख़लीफ़े मोॾे उन निगाह सां ॾिठो, या मूंसां हुज करे मिलण जी कोशिशि कयईं, या ॻाल्हाइण जी अहिड़े हिसाब सां कोशिशि कयईं त मां उतो ई मोटंदीमान, भली सॼी दुनिया खिले त खिले, मूंखे परवाह न आहे। चई सही आहे शहज़ादी, जेकॾहिं तोसां ख़लीफ़ो हुज मिज़ाल ॻाल्हाए या तोसां कुझु बि गहराई पिया करे त तूं उन महिल हली अचिजांइ, इहो मुंहिंजो वाइदो आहे, भली ख़लीफ़े जी इज़त ॾे ॾिसजांइ न। हिननि ॿिन्हिनि जो कॉल थी वियो, सो शहज़ादी ऐं ख़लीफ़ो कल्ह शाम ते वरी विया वॾे हुनजी बादशाह सां गॾिजी वञी सुखा ते उन पीर ते। पोइ हर के हिसाब सां पंहिंजा तंबू हणी हर को पंहिंजे हिसाब सां वेठो, पर जेको प्लाट हुयो सो उते अवाम गंज हुयो। बादशाह जी सुखाई, सो बादशाह स्टेज ते चढ़ियो, पंहिंजे हिसाब सां बयानु कयईं त बाबा हीउ मसइलो थियो। वरी वज़ीर स्टेज ते चढ़ियो, उन पंहिंजे हिसाब सां कुझु ॻायो, कुझु चयो। साईं आख़िरी वारो आयो हिन जे दोस्त जो, जेको ख़लीफ़ो हो। साईं हुन दोस्त खे वारो ॾिनो बादशाह ऐं वज़ीर, सो उन पंहिंजे हिसाब सां दर्दीलो, सूरनि जो मारियल, ॾुखनि जो सटियल, अहिड़ी हिकिड़ी दर्द मंझा हिन आवाज़ मां नात काशे कहिड़ी चई, जो उन में एॾो दर्द हो जो बेअंदाज़। इहा आवाज़ उन जो वञी शहज़ादीअ खे वञी कन ते पियो। शहज़ादीअ खे बानीअ खे उन महिल चयो त शहज़ादी, मूंखे अहसासु थी पियो आहे, हिन जो आवाज़ ॿुधी मूंखे इश्क जाॻी पियो आहे। शहज़ादे गुलमनीर खे, हाणे गुलमनीर पियो सॾिजे, पहिरियों पियो ख़लीफ़ो सॾिजे। शहज़ादे गुलमनीर खे चयो, इतऊं इहो मिसरो पूरो करे ॿियो मिसरो न खणे अगल अची मूं वटि पुॼे। मुंहिंजी हिन त मां ॿाहिरि निकिरी पवंदीमांसि, वञी भाकुर विझंदीमांसि, बसि हाणे मुंहिंजी मोहबत सची थी वेंदी आहे, मूंखे अहसासु थियो आहे। बानी ॾाढी ख़ुशि थी। बानीअ चयो त तूं न निकर, तुंहिंजी इज़त आहे हुनजी, सो मां थी वञा। साईं बानी उन महिल तेज़ीअ मां ॿाहिरि निकिती अथई, ऐं शहज़ादो गुलमनीर उहो मिसरो पूरो करे ॿियो खणण जी तयारी कई त बानीअ ते अखि पई त हिन को मिसरो ई विसरी वियो।
हिन इहो ई सोचो त बणा शहज़ादी वई। हिन खां साह सुकी वियो साईं। उन महिल स्टेट तो लही वञी बानीअ सां मिलियो। बानीअ चयो पुछा के बानीअ खां छॾे हवाल। शहज़ादी वई चई न न शहज़ादीअ तोखे घुरायो आहे अॼु त ईद आहे तुंहिंजी साईं। शहज़ादीअ चयो मूंखे घुरायो आहे। हीउ ॾाढो ख़ुशि थियो वञी रवानो थियो सिधो सां शहज़ादीअ ॾे हलियो वियो। शहज़ादी अञा ॿाहिरि अॻई बीठी कुंड खां तीअं वञी शहज़ादे गुलमणीअ ॿिन्ही खे भाकुर विझी वञी पलंग ते किरिया। ॾाढो पंहिंजे हिसाब सां चए चटो क्यों न पे बानी उहा ॿाहिरों बीठी आहे वीचारी उस ते। ही पंहिंजे हिसाब सां सॼी राति पंहिंजो जेको दीदार प्यार मोहबत कयनि। सुबुह ते साॻो ई बादशाह ऐं वज़ीर सभु रवाना थी पिया। वज़ीर ॾिसे पियो बादशाह ॾे, बादशाह ॾिसे पियो वज़ीर ॾे। वज़ीर खे चई ही हिननि जी मोहबत न आहे, ये मोहबत न आहे छा आहे। बाक़ी शहज़ादो सॼी राति हिनमहिल ताईं निकिरे नथो हिन मां छा वॾियांसि तंबूअ मां। तूं थो चईं मोहबत न आहे। चई शहज़ादो हूंदो आहे बादशाह सलामत मुंहिंजी ग़लती आहे। सो हाणे हलो शहज़ादो गुलमणीर बि निकिरी आयो। शहज़ादी उहे पंहिंजे हिसाब सां हर को पंहिंजनि घोड़नि ते पंहिंजे हिसाब सां चढ़ी अची पंहिंजे ॻोठु साॻे हंधि पुॻा। सो हाणे शहज़ादो गुलमणीर ऐं शहज़ादी रहण लॻा। हाणे अञा ॻोठ जे गलीअ जे वेझो ई हुजनि पंहिंजे घर जे त शहज़ादीअ ढुंढ कर ॾिनी। हाणे साईं ख़ुशी हेॾी महबूब जी ऐं ढुंढ कर हिन शहज़ादी ॿुधी शहज़ादीअ जी वरी ढुंढ कर बंदि थी वई। शहज़ादे पुछा की ढुंढ करे छो ॾिनई। जी मां त कोन ॾिनी। लेकिन तूं ॾिनी हूंदी। शहज़ादे खे चवणु लॻी चई ॿुधाए मूंखे ढुंढ कर तूं छो ॾिनी। हेॾो पाण में प्यार मोहबत थी वियो। हाणे ढुंढ करे तूं छो ॾिनी। शहज़ादे खे अंदरि शहज़ादी गिलो टपी वई। शहज़ादो गिलो न टपे पियो। दरवाज़े ते बीह रहियो। शहज़ादी खे पुछा की ढुंढ कर तूं छो ॾिनी। चई छॾ हिन ॻाल्हि खे चई ॿुधाए। हाणे शहज़ादी बि चवेसि शहज़ादा ढुंढ कर मां इन करे ॾिनी जो मुंहिंजे ॻीचीअ में हार पियल हो। मुंहिंजे अबाणनि जो मुंहिंजे बाबे जी निशानी हुई। सो उहो हाण जो हथु हुयमि त उहो उते छिदी पियो जिथे असां पीर वटि रहियल हुआसीं। सो उहो कोन्हे को। वरी सोचियुमि त अबाणी निशानी हुई सालनि खां पोइ इहा हिकिड़ी रही। अबाणा त छॾी पर निशानी बि वई हली तो ढुंढ कर इन करे ॾिनमि। पर हाणे वियो त उनखे छा कंदमि पोइ कुझु बि न थींदो। शहज़ादे गुलमणीर चयो त शहज़ादी मां मर्द हूंदुमि त जेसिताणी तुंहिंजो हार खणी वापसि न ईंदुमि या हेॾे जाचा न करे ईंदुमि ओसिताणी मां घर में अंदरि पेर न रखंदुमि। हिन जो शहज़ादा छॾ हिन ॻाल्हि खे। हार हारनि जहिड़ा थी वेंदा आहिनि तूं अंदरि अचु। चई हार हारनि जहिड़ा थी वेंदा आहिनि शहज़ादी मां मञा थो पर अबाणियूं निशानियूं न थींदियूं आहिनि कॾहिं बि। भले कुझु बि थी सघे थो हमशिगल जाम थी सघंदा पर अबाणी निशानी न थी सघंदी। सो इहो हार मां ॻोल्हण वेंदुमि। शहज़ादो कोन मुड़ियो। वापसि घोड़ो वराए वापसि साॻी जॻह ते आयो। ॾिठई त हिकिड़ी औरत उन मैदान खे ॿुहारो पई थी ॾिए। जिते हिननि जो तंबू लॻल हो उते पई हीअ फरियो हणे ॿुहारो ॾे। अची हिन औरत खां पुछा की हीअं हेड़े आरे पारे असांजो हार छॾी पियो आहे हिते तूं खयो आहे लधो ई छा मसइलो आहे। हिन जो छा जो हार चरियो त न थियो आहे दिमाग़ ख़राबु थियो अथई। हार हार कंदो थो वठे केरु आहे तूं काॾे वें छा मसइलो। हीअं असां राति रहियासीं पीर ते हीअं हार छॾी पियो आहे। हिन ॿ टे जॻह पुछा की हिन वण ते उपती सुप्ती जे पई त वरी घणी घणी टी टी कंदी त वरी छा वॾा तीअं पूरो करे छॾींदीमांइ। शायदि हुन माईअ चयुसि की तूं मूंखे पूरो कंदी आहे। हिन बि चयुसि एॾो तोखे दम आहे त हिन कावड़ में चई अहिड़ी तोतो बणाए बाज़ बणिजी तोखे अहिड़ो कढ लॻंदमि जो तूं भॼी जान में न छॾाए सघीं। हा साईं शहज़ादे गुलमणीर चयुसि हा साईं तूं मूंखे तोतो बणाए वरी मुंहिंजी कढ लॻंदी आहे। माईअ खे जज़्बात अची विया की माईअ खे सन्हड़ो रओ पियो सिलिंख जहिड़ो। उन मां तंद कढी शहज़ादे गुलमणीर खे हीअं सट सां वराए ॻीचीअ में ऐं वकड़ ॾेई छॾियईं त शहज़ादो गुलमणीर तोतो थी वियो। माई बाज़ थी अची हिन जी कढ लॻी। हाणे शहज़ादो गुलमणीर साईं तोते जी सूरत में उॾे पियो। हूअ शहज़ादी बाज़ जी मतिलबु माई उहा बाज़ जी सूरत में हुनजी कढ लॻी अचे कढ लॻी अचे कढ लॻी। हिकिड़ी बादशाही छॾे ॿी बादशाही में अची हीअ खणी वियो त ॾिठई हिकिड़ी मला था उन में शीखूं लॻियूं पियूं। हिन शहज़ादे सोचियो त मां हिते जे मरणो आहे त मरणो आहे या बची वियुमि त मुंहिंजी हयाती आहे न त हिन कीअं बचां बाज़ खां बचां। सो उन में खणी घूर कीअं दरी खुली पई। उन में खूर कीअं हीअ त शहज़ादो गुलमणीर त खणी निंढड़ो सन्हड़ो तोतो हो टपी वियो। बाज़ अची उते चंबा रखिया। बाज़ न टपी पियो उते हिकिड़ी ख़ूबसूरत बादशाह या शहज़ादी वेठी अचे उनजी हंज ते वञी किरियो। उहा दरी खोलियूं हुनजे मुल्क जो ॾिसे पियो रहियो।
सोने महिल देरी न के बाज़ खे उॾायो आहे, दरी बंदि करे तोते खे हिन खे अॼु हथ घुमाइण लॻी, हेॾों होॾों पाडण लॻी, हेॾों होॾों हिन खे मानी खे सॾु कयो, वारो कयो तोतो अलाए काॾों आयो आहे, मसे मां अकेली वेठी हुअमि, को केचेरी ले कोन हो, तो हला मूंखे केचेरी ले ॾिनो आहे, वारो कर बानीअ खे साईं, हिन खे सामान खॼ फ्रूट वग़ैरह तोते खे खाराइण पिया, इहे बादशाह जी हुनजी धीउ हुजे, जीअं बादशाह हुन मुल्क जो हुजे। अचे शहज़ादे गुलमनीर खे साईं मालकी करणु चालू कई अथई, अची मालकी करणु चालू कई अथई। सो हाणे साईं शहज़ादो गुलमनीर खे तारीख़ हथ घुमाए हेॾों होॾों, हिक ॾियारे तंद का हुआ ईअं ई नाज़ुक, तो शहज़ादीअ जे हथ घुमाइण घुमाइण सां हिकिड़े ॾींहुं टुटी पई। टुटी जो पए त शहज़ादो गुलमनीर जे माण्हू जे रूप में आयो त शहज़ादीअ जी रड़ियूं पइजी वियूं, बाक़ाइद हिन मुंहं ते हथु ॾिनोसि, चई मुंहिंजी पहिरियों ॻाल्हि ॿुध, पोइ भले तूं रड़ियूं कर। हिन जो ॻाल्हि कर, चई त मां जिन भूत कुझु बि न आहियां, मां इंसान जो बचिड़ो आहियां। हुनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाईंसि शहज़ादीअ खे, हितां को ॻाल्हि हेतिरी आहे, वो नंढड़े खां वठी ओ हिनजी पुॼण ताणी हिनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाईंसि त हेतिरी मुंहिंजी हालत आहे। हिन शहज़ादी हिनखे एतबार कयो, इहा ॻाल्हि आहे, चई हा। पोइ हीअ शहज़ादी ठरी ऐं हिन सां मोहबत थी वई ॾाढी। हाणे हिन चयसि शहज़ादा गुलमनीर खे चवणु लॻी, उहा साॻी शहज़ादी, हाणे तोखे मां हिकिड़े शर्त ते छॾींदुमि, मूंसां शादी करणी पवंदई। चई चरी मां शादी नथो करे सघां। चई नथो शादी करे सघे त मां घुरायां थी बादशाह खे चवंदो, हे गैर मर्द मुंहिंजे कमरे में गिरी आयो आहे, सो मूंसां बदतमीज़ी कई अथई, सो तोखे माराए छॾींदो। शहज़ादे गुलमनीर चयोसि न ईअं न कर बेली, मूंखे पोइते सहारो मिलियो आहे, मुंहिंजो महबूबु मसे मूंसां मिलियो आहे, सो मूंखे ईअं न चओ। चई ईअं न चवे त पोइ मरणु पसंदि कर। हिन गुलमनीर सोचियो बणा मर्द चार बि शादियूं करे वेंदा न, हाणे मरण खां डिघो, ऐं चयईंसि त मूंखे तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। हिनखे हिन चयईं, सो बादशाह ॾे शहज़ादी हिन गुलमनीर खे लिकाए, पीउ खे ऑर्डर कयईं त बाबे खे सॾु कर, बानी खे चई उहो आयो बादशाह खे चयईं त तूं चवंदे त मूं शादी कर। चई हा बा मां चवां थो, मैं शादी करें, औरत जो वेहणो इहो ॾाज न आहे, शादी करणु ॾाज आहे। चयो मां शादी करण लाइ तयारु आहियां, तूं पंहिंजा घुराए, जेका बि वज़ीर आहिनि केका बि मां पिसंदे मुड़ुसु कंदमि। सो हाणे बादशाह जो देरी न कई, दौलत ॾोको हणाए भेड़ ते सॼे मुल्क में ऐलान करे छॾे, बा सुभाणे मुंहिंजी शहज़ादी पंहिंजो वर चूंडींदी, पंहिंजे हिसाब सां शहज़ादा अची पंहिंजो पेश थियनि सुभाणे दरबार में। साईं हाणे शहज़ादी पे वर चूंडे, सो धनार पवार जेका बि मंझंदि जो माल वाड़े, ऐं सुरमो कोन हुयो, जंहिंखे अंगर घोटे बि पा अंगरनि जो विधियूं अखियुनि में अची पुगा त मन शहज़ादी मोते बीहे। सॼे मुल्क जो मैदान भरिजी वियो साईं माण्हुनि सां। सो हाणे शहज़ादी मथे ॾिसी हेॾे होॾे जाचा बि करे, पर शहज़ादी बानीअ खे चयो त भला ही शहज़ादे गुलमनीर वती वञे, पर ओ हिते बादशाह लटा पाराए, हुनखे चई हिन में कुंड में काॾे बीहारेसि त मां हिनखे हार विझंदुमि, हिन सां ई शादी कंदुमि। शहज़ादो गुलमनीर ॿाहिरि निकितो, देरी न की उन महिल लेटण चालू कई, उहे हाल हीणा मथे में मिटी विझी सफ़ा फ़क़ीर हाल में बीह रहियो वञी कुंड में, मन मोॾो मुसीबत टरे कई, ॿिए जे कीचीअ पवे मूंखे अॻे हिकिड़ी आहे त मां पंहिंजे मुल्क वञा, महबूबा सां मिलां वञी। हिन इहा ॻाल्हि कई, हिन ॾाढी जाचा कई, हिनखे हलंदे हलंदे हिकिड़ी कुंड ते बीठे बणा हिकिड़ो मोलाई वेठो आहे, इहो ई आहे बसि। इहो सिधो वञी जीअं 9 लखो हार हुयुसि, वञी शहज़ादे गुलमनीर खे विधई, ताड़ियूं वॼी वियूं सॼे मुल्क में, माण्हुनि जो ॾिठो बणा हेॾा ख़ूबसूरत सुहिणा हसीन छॾे, हिकु चरीअ खे वञी हार विधई, सॼी दुनिया हुनखे पीउ बि नाराज़ थी पियो, चिड़ी शहज़ादीअ ते। शहज़ादीअ खे चयसि बाबा हीउ चरियो न आहे, हीउ हिनमहिल तूं मुंहिंजी में वेंदो, बाक़ी हिनमहिल मेरो थी वियो आहे। रुगो शहज़ादी चयो त वॻा पाए अचे, बादशाही ऐं विझी अचे त पोइ। हिनखे देरी न कई, हुन महिल विंजारे बादशाही वॻो पाए, जंहिं महिल आम्हूं साम्हूं बादशाह जा त बादशाह जो हेठो मथां थी वियूं साईं। बादशाह ॾिठो बणा माशाअल्लाह, ही त ख़ूबसूरत नौजवान आहे। सो शहज़ादीअ जो हुन सां शादी कराए ॾाढो 4-5 सिज रहिया। पोइ हाणे बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत मां पंहिंजे ॻोठु वेंदुसि, सो हाणे पंहिंजी धीउ खे इजाज़त ॾे। चई बाबा अमानत तुंहिंजी आहे, रहे त ते बि अखंदे, वञे ते बि अखंदे। हिनखे पंहिंजी धीउ खे ॾाज ॾियणु, जेको बादशाह 2-2 नौकर चाकर कजे, ऐं सामान सुध जेको बि सोन वग़ैरह जेको बि हुयो हिनखे ॾिनई। सो हीउ शहज़ादो गुलमनीर शहज़ादी वठी अचे घर पुॻो। जंहिं महिल घर पुॻो अचे, उहे साईं ॾाढी बानियूं, उहे बानी ऐं उहा शहज़ादी बि ॾाढियूं ख़ुशि थियूं, पाण में मिलियूं। शहज़ादीअ सॼो हवालु कयो त हीअं मसइलो थियो। चई त को मसइलो ई न आहे, जॾहिं तूं भलो कमु कयो आहे।
इहो को का मूंखे दिलि में नाहे। वरी साईं ज़ाल मुड़ुसु उहे टई चारे रहणु लॻा। साईं 2 ॾींहं गुज़रिया, बानी वरी साॻी बादशाह वारी अचे पई। हाणे त बादशाह वारी बानी साॻी अचे पई, हिन ॾे चकर ॼण वरी हिन शहज़ादीअ खे ॾिसे पई। साईं हाणे हिन ॻाल्हि खे हिते पूरो था कयूं, वधीक वरी तव्हांखे ॿिए वीडियो में तव्हांखे हिन पार्ट मिलंदो, कहाणी वॾी थी वेंदी। सो यूट्यूब ते चढ़ण में मसइलो थी करे। सो असांजे चैनल ते सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो। हिन जा वधीक पार्ट तव्हांखे हिन वीडियो में मिलंदा डिस्क्रिप्शन में। अस्सलाम वालेकुम, या अली मदद।